जेयू आज जलसो आशर खिपरे मंज प्यारा जेयू आज जलसो आशर खिपरे मंज प्यारा कायद सिंध अल्लामा ईंदा बुजुर्ग सजावल वारा 22 नवंबर तारीख़ थियो त्यार कर पुन सारा हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर जेयू आई जो जलसो आशर खिपरे मंज प्यारा कायद सिंध अल्लामा ईंदा बुजुर्ग सजावल वारा 22 नवंबर तारीख़ थियो त्यार कर पुन सारा हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हिन जलसे जो आमेज़ बासाई हमादुल्ला प्यारो हिन जलसे जो आमेज़ बासाई हमादुल्ला प्यारो लाड़ उतर जा ईंदा ख़तीब जलसे में तयारो तारीख़ में थींदो इंशा अल्लाह जलसो इतन यारो हलो सब खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर जेयू आई जो जलसो आशर खिपरे मंज प्यारा कायद सिंध अल्लामा ईंदा बुजुर्ग सजावल वारा 22 नवंबर तारीख़ थियो त्यार कर पुन सारा हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हिन जलसे जो सिंगार हूंदो अल्लामा सुहिणो राशिद हिन जलसे जो सिंगार हूंदो अल्लामा सुहिणो राशिद जेको दिलनि जी धड़कन आ सुहिणो सिंध जो कायद उन जे बयान जो अंदाज़ अहिड़ो आ ॼण साॻियो ख़ालिद हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर जेयू आई जो जलसो आशर खिपरे मंज प्यारा कायद सिंध अल्लामा ईंदा बुजुर्ग सजावल वारा 22 नवंबर तारीख़ थियो त्यार कर पुन सारा हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर ईंदा उते सिंध जा ख़तीब नाले वारा सारा ईंदा उते सिंध जा ख़तीब नाले वारा सारा वारे वारे सा बयान कंदा आलिम उतड़े सुहारा दिल के सुकून मिलंदो यकीनन अहिड़ी महफ़िल में त प्यारा हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर जेयू आई जो जलसो आशर खिपरे मंज प्यारा कायद सिंध अल्लामा ईंदा बुजुर्ग सजावल वारा 22 नवंबर तारीख़ थियो त्यार कर पुन सारा हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर उलमा जे सॾते साबिर शरल बैक चई हलंदासीं उलमा जे सॾते साबिर शरल बैक चई हलंदासीं पंहिंजे अकाबिर प्यारनि जी ज़ियारत उत पोइ कंदासीं गाॾियूं करे ऐं भाड़ा भरे नारायणी पुॼंदासीं हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर जेयू आई जो जलसो आशर खिपरे मंज प्यारा कायद सिंध अल्लामा ईंदा बुजुर्ग सजावल वारा 22 नवंबर तारीख़ थियो त्यार कर पुन सारा हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर हलो खिपरे शहर